को आऊं वचन तो कया काका क्या लाका हाणे मुझे इते रहे वक्त चाहे लावास जे लाश का बेहतर आहे त पापा जी हिंद हले वञा घटि में घटि ते अर्थी खाण वारा मिलंदा असीं तो सां गॾु आहियूं पर जे सिर जी बाज़ी लॻाए तोखे तुंहिंजो खून तुंहिंजी ज़मीन वापसि ॾियारींदुसि बस सिर्फ ये जुमलो भाव बस जो तो क्या काका सिर जी बाजी लगाए पे पंहिंजी ज़मीन वठींदुसि क्यों वचन थो कयां काका पर जे सिर जी बाज़ी लॻाए बि तोखे पंहिंजी ज़मीन वापसि ॾियारींदुसि एंड दियो रेवाचंद मलीर जी मिट्टी पोती जे पलांद में बद मता मारी डोरा पोरे त मुंहिंजा ख़ाली हथी हलिया विया चङो हिननि को मोकिलाए वरी गाॾी में लिखियल कोन अथई लिखियो मजनराल कलम क्यारी न वए मुंहण जी माता मलीर जी मिट्टी पोती जे पलांद में बद मता मारी डोरा पुरे त मुंहिंजा मारू ख़ाली हथी हलिया विया ठीकु आहे बाबा थोरी त ॿध जा हा ओके चङो हाणे असां हलूं था पोइ आख़िर में चई मुंहिंजी पोती में बदे पोइ चई क्यों लिखियो मजनराल कलम क्यारी न वए मुंहण जी माता मलीर जी मिट्टी पंहिंजी पोती में बधी खणी हल मता मार भी मयार दे तो मुझा मारू खाली हथ हलिया विया जुमलो पूरो थियण खां पोइ जुमलो पूरो करे पोइ अध में न उती जी सर बुरो लॻिया हा जी सिंध जी मिट्टी पोती जे पलांद में बद बस में ईअं चओ मुंहण जी मां सिंध जी मिट्टी मुंहिंजी पोती में बधी खणी हल मथा मारवी मयारड़ी त मुंहिंजा मारू खाली हथ रवाना थिया सभी जी जो ते तव्हां हलिया वञो दादू पोयां दादू जी सब आहिनि ॾिसो सही मतलब जो ही कहिड़ो कलूर थी वियो सोलो बोलो करणा थो करे वठो ओके कट करे हिकिड़ो हे वठो हितां वठो